गवर्नर बेगम राना लियाकत अली खान, जतोई मिस्टर जतोई, मुझा अजीज दोस्तों, अंग्रेजीअ में तकरीर लिखियल है, पर मां ॾिसां थो त ॿाहिरि माण्हू बि बीठा आहिनि जिन खे अंग्रेजी नथी अचे। इन करे मां पंहिंजी मुख़्तसर तकरीर सिंधीअ में कंदुमि। इन खां सवाइ अॼु शाम जो हिकिड़ो ॿियो फंक्शन बि आहे ऐं उन फंक्शन में जंहिंमें तुर्कीअ जो वज़ीर बि शिरकत कंदो, उन फंक्शन में तकरीर अंग्रेजीअ में करणी पवंदी। इन करे छो जे अंग्रेजी बैनुल अक़वामी ज़बान आहे ऐं उहो शाम जो जेको फंक्शन आहे उहो बैनुल अक़वामी फंक्शन आहे। 1934 में जॾहिं मुंहिंजो वालिद साहब हितां वज़ीर थी बॉम्बे पियो वञे, मुंहिंजी 6 सालनि जी उमिरि हुई ऐं उन वक़्त में जेको रस्म रवाज हुयो असांजे मुल्क जो अञा बि उहो आहे, पर घटंदो थो वञे। जुमे ते ख़ैरात कंदा ऐं फ़क़ीर ईंदा। त जॾहिं इहो फ़ैसिलो थियो ऐं अख़बारनि में ख़बर आई त वज़ीर थो थी वञे हितां लाड़काने खां बम्बई, त हिकिड़ो ख़ासि फ़क़ीर हुओ जेको मां सां मिलंदो हो ऐं मां सां वेही ॻाल्हाईंदो हो। उन फ़क़ीर मूंखे, असां जुमे ते पिया वञूं बम्बई, उन फ़क़ीर मूंखे चयो त मां रेल खे हलणु न ॾींदुमि। तव्हांजी जेका जुमे जी रेल वेंदी हितां स्टेशन खां, लाड़काने जे स्टेशन खां, उन खे मां वञणु न ॾींदुमि, मां रोके छॾींदोमांसि। मां हैरान थी वियुमि। मां चयो त हिन फ़क़ीर तो में एतिरी ताक़त कीअं आहे जो रेल तूं हलाए न सघंदे, तूं रेल खे रोकींदे। हुन मूंखे चयो त असां वटि रूहानी ताक़त आहे ऐं रूहानी ताक़त जे ज़रिए मां तव्हांजी इहा जेका रेल बॉम्बे वेंदी उन खे वञणु न ॾींदुमि। स्टेशन खां वञी न सघंदी, मजाल आहे जो स्टेशन खां हिले उहा रेल। मां ताजिब में आयुमि। मां वियुमि पंहिंजे वालिद साहब वटि। मां चयो असांजी जेका गाॾी आहे अॼु जेका जुमे खां वेंदी हितां, उहा गाॾी बॉम्बे न वेंदी। चई कीअं न वेंदी गाॾी? मां चयो बसि इहो फ़क़ीर जेको ईंदो आहे ख़ैरात लाइ, उन चयो आहे त मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे, इहा गाॾी न वेंदी। उन जो चङो भला मां फ़क़ीर सां पोइ ॻाल्हायां थो ऐं इनशाला सभु ख़ैरु थींदो। मां वरी इंतज़ार में पइजी वियुमि। मां चयो हाणे इहा रेल न वेंदी ऐं पोइ का ख़ासि तकलीफ़ थींदी, त पोइ मां फ़क़ीर वटि वियुमि। मां चयो बाबा का महिरबानी कर ऐं इन रेल खे वञणु ॾे। त चई भला 100 रुपयो आणींदे त पोइ रेल वेंदी। त मां वरी वियुमि, भॼी वियुमि वालिद साहब खे चयुमि भई हाणे 100 रुपयो ॾियो। त चई उन ज़माने में 100 रुपयो तव्हां ख़बर आहे त वॾी शइ, त 100 रुपयो काॾे कंदे? मां चयो 100 रुपयो फ़क़ीर खे ॾियणो आहे, न त रेल हितां न वेंदी लाड़काने खां। चई न न, इहो फ़क़ीर को बदमाश आहे। मां पोइ हुन सां ॻाल्हायां थो। हाणे उहो त फ़क़ीर हुयो, रेल त वई, पर पाकिस्तान थियण खां पोइ मां भाइदो घणा फ़क़ीर मौजूदु थिया आहिनि, छो जो रेलां मां भाइदो वक़्त ते नथी वञनि ऐं इन नुक्स खे असांखे दुरुस्त करणो आहे। रेलवे तरक़ी बि कई आहे ऐं रेलवे खे तकलीफ़ां बि आहिनि। मां सुञाणा थो, मां इन्हनि तकलीफ़ुनि सां मुंहिंजी वाक़फ़ियत आहे। मां हुकूमत में रहियो आहियां, मां अॻे बि रहियो आहियां, हाणे बि मां वज़ीर आज़म जे उहिदे ते इंतिज़ाम खे हलायां थो। इन बोर्ड में बि रेलवे खे काफ़ी तकलीफ़ महसूसु करणी पई, मुसीबतां घणियूं थियूं, पैसनि जी बि किल्लत आहे, मुल्क ग़रीब आहे ऐं पैसनि जी घुर रस्तनि लाइ बि आहे, इस्पतालनि लाइ बि, स्कूलनि लाइ, बिजलीअ लाइ, हर शइ में तरक़ी जी ज़रूरत आहे ऐं माण्हुनि खे शौक़ु बि तरक़ी जो आहे। छो न थींदो माण्हुनि खे शौक़ु तरक़ी जो? तरक़ी जी ज़रूरत आहे। सॼी दुनिया में माण्हुनि खे शौक़ु आहे तरक़ीअ लाइ। माण्हू पंहिंजी ज़िंदगी खे सुधारनि था घुरनि ऐं इन सुधारे में काफ़ी तब्दीलियूं आयूं आहिनि मुल्क में, दुनिया में। ऐं जेके बि सुधारा आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में जेसि ताईं बिजली जी सहूलियत नथी मिले माण्हुनि खे ऐं रेलवे ऐं रस्तनि जी नथी मिले, तेसि ताईं ॿिया सुधारा नथा थी सघनि। इहे जेके आहिनि कारखाना, जंहिंखे उर्दूअ में सनत कोठियूं था, कारखाना जेके आहिनि,
इन्हनि कारखाननि जी बि ज़रूरत आहे, पर कारखाना कीअं ठहंदा जॾहिं माल हुतां रेलवे न हूंदी त माल हिकिड़ी जाइ खां ॿिए जाइ ते वञे, न त रस्ता न हुजनि। रस्तनि खे बि असां हाणे तव्हां पाण ॾिसो था त रस्तनि ते पूरो तवजो आहे असांजो, उन रस्ता ठाहियूं था, पर रस्तनि खे बीमारी बि आहे सीमेंट सेक जी, ऐं सीमेंट सेक जो बि हिकिड़ो वॾो असांजे लाइ चैलेंज आहे, हिकिड़ी वॾी असांजे लाइ मुसीबत आहे। इन्हीअ खे बि मुंझणो आहे ऐं इन्हीअ खे बि मुंझऊं था त इहे घणा कम आहिनि ऐं सुधारा घणा करणा आहिनि। असांजी हुकूमत खे हाणे 2 साल ज़रे घटि थिया आहिनि। इन्हनि 2 सालनि में सॼे मुल्क में तरक़ी असां पंहिंजी कोशिशि कई आहे, असां पंहिंजो वस कयो आहे। माण्हू सभु ख़ुशि न थींदा, किथे बि अहिड़ी न आहे, कहिड़ो बि माहौल हुजे त हर कोई इंसान ख़ुशि थो थिए। हाणे तव्हां ॾिसो त मशरिक़ वुस्ता में जंग थी, मशरिक़ वुस्ता में जंग थी, असां इहा जंग न कराई। जंग थी हुते अरबन जो ऐं यहूदियुनि जो पुराणो तनाज़ो आहे, पुराणो तकरार आहे। इहा पहिरीं जंग न हुई, इहा चौथी जंग थी आहे उन्हनि जी, ऐं असां अरबनि सां आहियूं। असां हमेशह अरबन जी मदद कई आहे, हमेशह हर फ़ैसिलो अरबन जो असां क़बूल कयो आहे। अरबन जो जेको बि फ़ैसिलो थियो आहे, अरब जे वञनि था अक़वाम मुतहदा में, असांखे उहा ॻाल्हि क़बूल आहे। अरब जे वञनि था जंग जे मैदान में, असांखे उहा ॻाल्हि क़बूल थी अचे। अरब